नाज़रीन नवां खे ख़बर ॾियूं टडोल अरखा त मुबैना आपघात कंदड़ ज़ाल ऐं मुड़स वारनि वाक़िअनि में का बि अॻभराई न थी सघी आहे। ॻोठ मोरियो सांद में ज़ाल ऐं मुड़स पारां मुबैना आपघात करण वारे मामले बाबति ॿुधायूं त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पोस्टमार्टम जारी न थी सघियो आहे। अवांखे ॿुधायूं त पोस्टमार्टम रिपोर्ट जारी न कई वई आहे। टंडोल अहर मां ख़बर ॾिनी त मुबैना आपघात कंदड़ ज़ाल ऐं मुड़स वारनि वाक़िअनि में का बि अॻभराई न थी सघी आहे। ॻोठ मोरियो सांद में ज़ाल ऐं मुड़स पारां मुबैना आपघात करण वारे मामले बाबति ॿुधायूं त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पोस्टमार्टम रिपोर्ट जारी न कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे टंडोल अहर मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर शहरयार मेमून। जी शहरयार, तफ़सील ॾिजो। जी राबेल, बिल्कुल मशाक होती वेझो ॻोठ मोरियो सांद में जेको आहे ज़ाल मुड़स पारां मुबैना आपघात वारो मामलो जेको आहे गुजारत बणियल आहे। हिन औरत पारसा जी शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट जेका आहे उहा अञा ताईं 3 ॾींहं गुज़री बाद जारी न थी सघी आहे। जॾहिं त असांखे ज़रियनि मां इहो मालूम थियो आहे त मुबैना ख़ुदकुशी कंदड़ औरत जेका आहे पारसा बिल उनजो मरगो जेको आहे उहो टुटल न आहे। जॾहिं गले जे अॻे सिर्फ़ु अॻे तरफ़ जेके रसे जा निशान आहिनि। जॾहिं त आपघात जेका औरत कयो पारसा बिल उन मां कत्ल जो शक जेको आहे उहो ज़ाहिर थी वियो आहे। जॾहिं तरफ़ ॿिन्हिनि खां औरत जे ख़ुदकुशी जे 2 ॾींहनि खां पोइ जेको आहे संदसि मुड़ुसु नगियो बिल मुबैना ख़ुदकुशी कई हुई। उन जो वाक़ियो जेको आहे ख़ुदकुशी करार ॾिनो पियो वञे। जॾहिं तव्हांखे ॿुधायां 4 ॾींहं अॻु जेको आहे पोइ जेको आहे हुनजे घर मां ज़ाल पारसा बिल जो घर मां लाश जेको आहे टंगियल हालत में मिलियो। जॾहिं हिकु ॾींहुं अॻु जेको आहे संदसि मुड़ुसु नगियो बिल जो लाश साॻी जॻह ते जेको आहे टंगियल हालत में मिलियो। हिन ते इतला इहे मिलिया आहिनि त मौजूदु औरत ऐं जेका आहे उन संदसि मुड़ुसु उन ॿिन्ही जा लाश जेके आहिनि उन जा पेर जेके उहे ज़मीन ते लॻल हुआ। जॾहिं ॿिन्ही लाशनि जा ज़मीन ते पेर लॻण करे ख़ुदकुशी वारी जॻह जेका आहे ऊचाई घटि हुअण सबबु केतिरा ई सवाल पैदा करे रहिया आहिनि। SSP फारूक बिजारनि सां उन मामले में राब्तो थियो आहे त SSP ॿुधायो त वाक़ई जी जांच जेका आहे उन DSP झंडोमल ते बदल टीम जेका आहे मूं जोड़े छॾी आहे। जॾहिं त पुलिस जो चवणो आहे असांखे बि अञा ताईं जेको आहे पोस्टमार्टम रिपोर्ट औरत जी 3 ॾींहं गुज़रे बावजूदि न मिली सघी आहे। बाक़ी मामले जी जेका घण रुखी जांच आहे जेका उहा असीं करे रहिया आहियूं। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ शहरयार मेमून।